अस्सलाम वालेकुम डियर लर्नर। अज जेको है असां प्रेजेंट परफेक्ट टेंस सिखंदासीं। ज़मान हाल साधो प्रेजेंट परफेक्ट टेंस में असां उनजे एक्टिव भी सिखंदासीं ऐं एक्टिव सां गॾोगॾु जेको आहे असां पैसिव वाइज जेको आहे उहो सिखंदासीं। हाणे एक्टिव जा हिते ॿिन्ही जा जेके आहिनि हिकिड़ी साइड खां जेके आहिनि एक्टिव ॾिनल आहे, ॿिए पासे जेको आहे उहो पैसिव ॾिनल आहे। हाणे परफेक्ट जेके आहिनि उन्हनि में जेका आहे वर्ब जी टी फॉर्म इस्तेमालु थींदी आहे। प्रेजेंट में वर्ब जी टी फॉर्म इस्तेमालु थींदी आहे, पास्ट में जेका आहे वर्ब जी टी फॉर्म इस्तेमालु थींदी आहे ऐं फ्यूचर जेको परफेक्ट आहे उनमें वर्ब जी टी फॉर्म इस्तेमालु थींदी आहे। सो अचो बोर्ड जी तरफ़। हिते ॾिनल आहे हेल्पिंग वर्ब जेके आहिनि प्रेजेंट डेफिनेट जा हेल्पिंग वर्ब कहिड़ा आहिनि? प्रेजेंट परफेक्ट जा हेल्पिंग वर्ब सिर्फ़ ॿ आहिनि। हिकिड़ो आहे हेव, ॿियो आहे हेव जेको आहे उहो असां इस्तेमालु कंदासीं सिंगुलर जे लाइ। ही सां गॾु इस्तेमालु थींदो आहे, शी सां गॾु, इट सां गॾु, आर इन सिंगल नेम। जेकॾहिं को हिकिड़ो सिंगल नालो आहे उन सां गॾु जेको आहे असां हेव जो इस्तेमालु कंदासीं। ऐं हेव जेको हेल्पिंग वर्ब, ॿियो हेल्पिंग वर्ब आहे हेव जेको आहे उहो असां प्लूरल लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, आए सां गॾु इस्तेमालु कंदा आहियूं। वी, यू, दे खां पोइ जेकी प्लूरल आहिनि मतिलबु मोर देन वन जेकी बि आहिनि उन्हनि सां गॾु जेको आहे असां हेव जो इस्तेमालु कंदासीं। हाणे हिते ॾिनल आहे ही एक्टिव वाइज जो जेको आहे उहो फार्मूला आहे। एक्टिव वाइज पहिरीं आहे सब्जेक्ट जेके बि आहिनि आई, वी, यू, दे, ही, शी, इट, आर इन सिंगल नेम जेके आहिनि उहे सब्जेक्ट आहिनि। सब्जेक्ट खां पोइ जेके आहिनि हैज ऐं हैव जो जेको हेल्पिंग वर्ब आहे ऐं उन खां पोइ जेका आहे परफेक्ट में हमेशह जेका आहे वर्ब जी टी फॉर्म इस्तेमालु कई वेंदी आहे। उन खां पोइ आहे ऑब्जेक्ट। हाणे हिते जेके आहिनि असां ॿ जुमला जेके आहिनि उहे लिखिया आहिनि, ॿ सेंटेंस। मंजूर हैज कंप्लीटेड वर्क। हाणे परफेक्ट माने मुकम्मिल, कम जो पूरा थी चुको आहे। मंजूर मुकम्मिल कम कयो आहे। दे हैव ब्रॉट बुक्स, उन्हनि आंदा आहिनि किताब। मंजूर मुकम्मिल कम कयो आहे, उन्हनि किताब आंदा आहिनि। हाणे जेको आहे हिते पैसिव जे लाइ असां सिखण वञूं पिया। हाणे पैसिव जेको आहे उनखे ज़हन में रखणो आहे। पैसिव खे हल करण जे लाइ जेके आहिनि सब्जेक्ट जेके आहिनि उहे साॻिया कोन रहंदा आहिनि, उहे चेंज थींदा आहिनि। जीअं फर्ज़ करियो आए जेको आहे उहो मी में चेंज थींदो, वी अस में चेंज थींदो, दे में चेंज थींदो, ही हिम में, शी हर में, इट जेको आहे इट में चेंज थींदो। हाणे हिते जेके आहिनि उहे ॾिनल आहिनि। जीअं फर्ज़ करियो असां कंटिन्यूस जेको आहे उनमें जेका आहे पैसिव में बीइंग जी अलामत जेका आहे ॾिनल हूंदी आहे त असांखे ख़बर पइजी वेंदी आहे ही कंटिन्यूस आहे। उन खां पोइ जेको परफेक्ट आहे, परफेक्ट में असांखे की ख़बर पवंदी? परफेक्ट कहिड़ो बि हुजे, प्रेजेंट जो हुजे, पास्ट जो हुजे या फ्यूचर जो हुजे, हुन मंझि जेकॾहिं ही बीन ॾिनल आहे, बी डबल ई एन, बीन अलामत आहे। बीन असांखे ॾेखारे थी ही जेको आहे पैसिव परफेक्ट जो आहे। हाणे ही जेके ॾिनल आहिनि इन्हनि में जेको आहे जी एक्टिव में असां सिखी आया आहियूं ऑब्जेक्ट जेको आहे उहो आख़िर में ईंदो आहे, पर पैसिव में जेको ऑब्जेक्ट आहे उहो सभ खां पहिरीं ईंदो आहे। उन खां पोइ हेल्पिंग वर्ब ईंदा आहिनि। हेल्पिंग वर्ब खां पोइ जेको आहे जेको टेंस हूंदो आहे उन जी अलामत जेका आहे उहो पेश कबी आहे। उन खां पोइ वर्ब जी चौथी फॉर्म, उन खां पोइ जेको आहे उहो सब्जेक्ट। ओके, हाणे हिते ॾिनल आहे मंजूर हैज कंप्लीटेड वर्क। असां जेको आहे ही सिखूं पिया मंजूर वर्क कम हैज, कम जेको आहे हिकिड़ो आहे, वर्क ॾिनल आहे, वर्क हैज कंप्लीटेड। वर्क हैज बीन जेका है वो असांखे हिन अलामत ॾियणी आहे। वर्क हैज बीन कंप्लीटेड बाय मंजूर। हाणे मंजूर जेको आहे वो साॻी रहंदो। मंजूर जेको आहे उहो इसम जो नालो आहे। मंजूर इज अ नेमिंग वर्ड, साॻी रहंदो। ऐं इन खां पोइ दे हैव ब्रॉट बुक्स। हिते असां ॾींदासीं सभ खां पहिरीं बुक्स, मतिलबु त बुक्स जेके आहिनि उहे जजा आहिनि। बुक्स सां गॾु हेल्पिंग वर्ब जेको आहे असां हैव ॾींदासीं। बुक्स हैव बीन ब्रॉट, किताब आंदा विया आहिनि। हिन जो मतिलबु थींदो बुक्स हैव बीन ब्रॉट बाय दे जेको आहे उहो चेंज थींदो देम में, बाय देम, किताब उन्हनि जे तरफ़ां आंदा विया आहिनि। He has called me. हिन मूंखे सॼो आहे। हाणे ही जेको सेंटेंस आहे हिते वीचार करण जी ज़रूरत है। he has called me। हाणे हिते मी ॾिनल आहे सब्जेक्ट जी जॻह ते। मी जेको आहे उहो छा में असां चेंज कंदासीं? आए सां गॾु। मी आए में चईंदो I have
बीन कॉल्ड बाय हिम मूंखे घुरायो वियो ऐं सॾियो वियो आहे उनजे तरफ़ां। तव्हां जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो त जीअं इन तरह जूं वीडियोस जेके आहिनि उहे तव्हां ताईं पहुची सघनि।